नाज़रीन, हिन वक़्तु असां ॻोठ आराई में बीठा आहियूं, जिते ज़मीननि ते जेको आहे वीचारा मज़दूर आबादगार टोटली जेको आहे मौजूदु आहिनि ऐं हीअ रोंबो बि कनि पिया ऐं जेको आहे हिते ॿिज बि पटनि पिया ऐं गुज़िरियल ॾींहं खां जेको माकड़ जा कटकल थियल हुया उन हवाले सां हितां जे जेको मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कयो त तव्हांजो केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं छो छाजे करे नुक़सानु थियो आहे, का हुकूमत तव्हांजी वाहर कई आहे? तमामु ॿिज जी ॿारियूं खाई वई आहे, तमामु ज़बरदस्त असुली नुक़सानु थी पियो आहे, वॾे में वॾो असुली। साईं असांखे पंहिंजो इहो नुक़सानु जेको थियो आहे वॾो नुक़सानु थी वियो आहे, तमामु असुली। ऐं हुकूमत बि न आई आहे, काई बि शइ न आई आहे। ऐं 20-25 जरेबनि जो ॿिज खे ईअं सम्झ 40 खे खाई वई आहे, 40 जरेबनि जो ॿिज। त ॿिज जी थैली ॾिसो न साईं, 8,000 जा ॼण छड़ी हिकिड़ी। फुहारो करायो वञे न साईं, फुहारो करायो वञे त माकड़ वाकड़ ख़तमु थी वञे हर शइ। हुकूमत अॼु ताईं अञा बि कोई बि एक्शन न खयो आहे, न कोई स्प्रे करायो आहे, न को छा। असां लखनि रुपयनि जा फसल ॾिसो था कीअं बीठा आहिनि, का बि अहिड़ी का हुकूमत मिली नथी आहे माकड़ जे ख़िलाफ़ु। राति बि करोड़नि जी तादाद में ई असांजे सारनि जा ॿिज खाई वई आहे, ॿियनि जो फसल खाई वई आहे। त असां गवर्नमेंट खां इहा अपील कंदा त असां हेल्प कई वञे, माकड़ खे ख़तमु कई वञे। ॿिज खाए थी, सारियूं थी खाए, ॾाढा फसल ज़ियान कया अथई। इन में ॾाढो ख़तरो आहे, इन जो कोई इलाज न आहे कयो, हिन में ताईं कोई इलाज न थियो आहे इन जो। हा, तव्हांखे हुकूमत खां इहो ई माकड़ खे दवा का अमुन थिए, लॉकडाउन लॻी पई आहे, हिकु फसल बचाइनि न असांजा। इन जो थिए को दवा दारू इन जो थिए, असां भिंडियूं इहो ॿिज खाई वई आहे, का असां वेलो आहे। हाणे ॿिज आहे, ॿिज सारियुनि जो बि आहे, उन टमाटे जो बि आहे, ऐं साईं जेको मिर्चनि जो ॿिज आहे उहो बि आहे, भिंडियूं। माकड़ जो अमुन थिए को असां एस्पेरा थी वञे, इन जे हिते ज़ुल्म आहे ॾाढो असां सां, इन दवा दारू थी वञे बाबा। हिते ज़मीन ते बीठा आहियूं जिते मज़दूरनि जा आबादगारनि जा तव्हां वीचार ॿुधा, हुननि जो हिकु ई मुतालबो आहे त असांखे माकड़ खां स्प्रे कराए ॾिनो वञे, जंहिंमें टोटली फसल सारियुनि जो ॿिज आहे, भिंडियूं आहिनि, करेला आहिनि, वाङण आहिनि, इन्हनि खे खाई तबाह करे छॾियो अथई। हिकु लॉकडाउन लॻी पई आहे, ॿियो मज़दूरीअ ते अचूं था त उहा मज़दूरी बि पूरी नथी मिले। असां वस वारनि खे अपील था कयूं, वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त हिननि ते वार कई वञे ऐं स्प्रे कराए वञे, जीअं असांजा फसल बहितर थी सघनि, जेको आहे जीअं असां पंहिंजी रोज़ी कमाए सघूं। कैमरामैन असां रज़ा गॾु सिकंदर राहू जो, टाइम न्यूज़ मदई जी।